अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मोहब्बत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। बंदि दरवाज़ो न थिजो प्लीज़, ज़िंदगी तव्हांजे दर ते ही पैनागर वरी ठड़को करण आयो आहे। दरवाज़े जो लफ़्ज़ ई अजीब आहे। ज़हन में उनजो तसवुरु अचे त ताक ज़हन में ईंदा आहिनि ऐं जिते ताकनि जी सोच अचे उते वरी घुट ॿूसट जो ख़्यालु बि लाज़िम हूंदो आहे। दरवाज़ो जेको दरअसल कंहिं बि शइ जे दाख़िल थियण इख़राज जो अहम ज़रियो आहे, हर घर लाइ लाज़िम आहे। माण्हू भित टपी दरी खोले बि अंदरि अची सघे थो, पर जेको लुत्फ़ दरवाज़े मां अंदरि अचण में आहे उहो दाख़िला या अख़राज जे ॿिए कंहिं बि ज़रिए में कोन्हे। अव्हांजो वजूद बि हिकु मुकमिल घर हूंदो आहे जंहिंमें दर, दरियूं, भितियूं, छित ग़रज़ हर सामान मौजूदु हूंदो आहे। को घर बेइंतिहा हसीन, मुकमिल ऐं जामियो हूंदो आहे ऐं कंहिंजे ऐवाननि में उदासी वाक़ा कंदी वार छोड़े घुमंदी आहे। हूअ हवा जीअं हूंदी आहे जेका ॼण नज़र अचण खां कसम खाधल हुजे। असांजे वजूद जो घर सादो हुजे या आलीशान, उन सां अहम तरीन मसइलो उहो हूंदो आहे त उते रहंदो हमेशह को धारियो आहे। असीं पंहिंजे घर में रही न सघंदा आहियूं, रहणु चाहियूं त उदास थी वेंदा आहियूं। उहो घर असांखे उन अणॼाण वजूद खे उन मसवाड़ीअ खे ॾियणो ई पवंदो आहे जेको रहंदो त उन में पाण आहे, पर मसवाड़ बि असां खां ई भराईंदो आहे। साहिब इल्मु हुन वटि साहिल आयो, अर्ज़ु कयईं दिलि नथी लॻे क़िबला, सभु कुझु आहे, जाहो वशम, मालो मिल्कियत, सोबत सुकून, पर दिलि वरी बि नथी लॻे। पुछियो वियो कोठी ख़ाली आहे छा? चयईं न कंहिं वरिती आहे, न मूं ॾियण जी कई आहे। हुकुम थियो त ॾेई छॾ। निमाणाईअ सां अर्ज़ु कयईं पर ॾियां कंहिंखे क़िबला, को वणे ई नथो। साहिब इल्मु गौर सां चिताए ॾिठुसि, पुछाईंसि फ़ुर्सत किथे गुज़ारींदो आहीं? चयईं वाड़े में। जानवर वणंदा आहिनि, ख़ासि तौर सां ढगा, ढगियूं, मेंहूं। फ़ैसिलो सादिर थियो, वञी कंहिं मेंह सां इश्क कर। सवाली खिखो विखो थी वियो, शर्मिंदगीअ सां कंधु हेठि कयईं। अहिल इल्म चयो ॻाल्हि ज़हर न आहे, टोक न आहे, हल आहे। तूं कोशिशि करे ॾिस, ॿियो कोन थो सुझई त कंहिं मेंह खे उन कोठीअ में विहार। लॼ विचां मुरीद अर्ज़ु कयो, साईं मेंह कीअं विहंदी? हुकुम थियो तूं कोशिशि त कर ऐं साल खां पोइ वापसि मोटी ॿुधाए। सवाली रवानो थियो ऐं चइनि मुंदुनि जे गुज़रण खां पोइ वापसि वरियो। किताब सां सथियल ॾाहो पंहिंजे हुजरे में ज्ञान ध्यान में हो। सवालीअ जे वरण जी ख़बर ॿुधाई त दरवाज़ो बंदि करे दरी खोले छॾियईं। साहिल ॿाहिरां सलाम कयो, साहिब हुकुम कयो त दरीअ मां हलियो अचु, दर त बंदि आहे। भुल ॾेई उहो अंदरि दरी टपी घिड़ी आयो। उस्ताद मोहतरम पुछो छा हाल थियो आहे? चयईं हाल कहिड़ो क़िबला, ईअं ई आहियां, ख़ुशी ख़रीद में आहे ऐं हिजर अणसूं, हाल मिड़ई साॻिया आहिनि। हुकुम थियो साल ॿियो कमु आहे, इश्क जी आवीअ में पच, साॻिए महबूब खे साम्हूं रखजांइ ऐं साल खां पोइ वरंदी ॾे। हाणी जे वियो त टिनि मुंदुनि में मोटी आयो, ओचितो अची अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त घुरियाईं। इतफ़ाक़ सां कंहिं कम जे करे हुजरे जो दर बंदि हो। मुर्शिद दरीअ मां ॾिठुसि ऐं इशारो कंदे चयईं हितां हलियो आहे। सवाली वेझो आयो, दरीअ ॿाहिरि पहुतो ऐं बीही रहियो, मुंझी पियो। मुर्शिद वरी चयुसि अचु बाबा। ॾकंदे ॾकंदे वराणियाईं, साईं कीअं अचां? दरी नंढड़ी आहे ऐं हुन जा सिंग वेकिरा आहिनि, उतां ईंदी त फासी पवंदा, तकलीफ़ थींदसि, मूं लाइ दर खोलियो त मां अचां। मुर्शिद तकिड़ो वधियो, पाण दर खोलियाईं। सवाली दर मां बि टेॾो थी अंदरि आयो, छाकाणि त उहो दर बि खेसि पूरो न पियो। उस्ताद सीने सां लाहींदे चयसि इश्क जो दर खुली वियो आहीं, इश्क जो दर खोले वियो आहीं, मुबारक हुजई, हाणे कोठी आबाद थी आहे, मसवाड़ी अची विया आहिनि। असीं अलाए कीअं हयाती गुज़ारींदा आहियूं। दुनिया जे धंधनि में इश्क किथे गुम थी वेंदो आहे ऐं चैलेंजिस वारी मुहबत हर घिटीअ में ॾेख ॾिए थी। मुहबत सच हूंदी आहे, पर हिते त रुॻो कूड़ ई कूड़ ॾेखारियो थो वञे, जंहिंजे करे इल्मु हुनर ऐं ॼाण जो को बि दर असां ते नथो खुले। पंहिंजे आख़िरी ॾींहंनि में वालदा गिरामी मर्तबत हथु झले पासे में विहारे सम्झायो, कॾहिं बि बंदि दर न थिजांइ पुट, जेके दर बंदि हुजनि उन्हनि ते ठड़काइण लाइ हथु नाहे खजंदो, ऐं उहो बि यादि रखजांइ त हर दर ते सवाली न ईंदो आहे।
जेके दर अंदरि वसियो जो आबादीअ जो पतो ॾियनि उन्हनि ते ई ठड़को थींदो आहे। जिन ते कुल्फ लॻल हुजे, ताले जी मेहर हुजे, उते ठक ठक केरु कंदो बाबा। तंहिं ज़माने में उमिरि अज़ीज़ जा रंग ई ॿिया हुआ। चई ॾिनो हुअमि अॼुकल्ह ऑटो लाक जो ज़मानो आहे झूनी। ॿाहिरां त ख़बर ई न आहे पवंदी त अंदरि केरु आहे या न। कुल्फ ॾिसी खणी केरु ठक ठक न करे, पर ऑटो लाक ते हर को कंदो आहे। ॻाल्हि कटींदे चयो हुअईं, उते ई त भुलियो आहीं बचा। सिर में गारे वारे घर जो दर ॿियो हूंदो आहे असांजो ॿियो। असीं निगाह मार्फत अंदरि घिड़ंदा आहियूं, उते ई जे पंहिंजे लाइ कुल्फ ॾिसूं त मोटी वेंदा आहियूं। ऐं हूअं बि हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, हर माण्हू कुंजियुनि जो हिकिड़ो छुगो साण रखंदो आहे। हिकिड़ी चाबी न लॻी त ॿी लॻाईंदो आहे, पोइ कंहिंजी लॻी वेंदी आहे कंहिंजी न। पर छा न चङो थिए जे कुल्फ हुजे ई न, दरवाज़ो बंदि ई न हुजे, मतिलबु दरवाज़ो हुजे ई न। खिलंदे चयोमि शाबस अथई। उनजो मतिलबु त उहो थियो त को बि कंहिं बि महिल घिड़ी अचे, घर न थियो, रोड रस्तो थियो, हर को आयो वियो पियो मौजूं करे। ऐं उन्हनि साइतुनि में बेइंतिहा संजीदगीअ सां उन चयो हो, तूं छा थो सम्झी त तूं साम्हूं वारे खे मौजूं कराईंदे, तूं हिन लाइ लुत्फ़ जो सामान ठाहींदे, तूं उनजो कमु कंदे, ईअं न। भुलियो आहीं बचा। जे तूं उहो कमु न कंदे त बि थी त वेंदो, जे थियणो हूंदो त तूं न कंदे को ॿियो कंदो। तंहिंखां पंहिंजे हिसे जो कर्ज़ु अदा कर, दरवाज़ो खुलियल रख त ठक ठक खां बची सघे। सुभाणे जे हुज़ूर में हाज़िर थिए त उहो त चई त मूं कोशिशि ज़रूरु कई हुई। हाणे उहो सभु पंहिंजी जाइ ते हिकु सोच रखे थो। अहम तरीन ॻाल्हि उहा आहे त जंहिंखे मसवाड़ पाण ॾेई पंहिंजे दिलि में रहायूं था, उन जे लाइ जेका बि गर्ज़ न आहे त उहा धणीअ कारण मुहबत आहे। अॻे ज़माने में घरनि में ॾेढियूं हूंदियूं हुयूं त जीअं परदो रहे, ॿाहिरि को ख़ासि दर न हूंदो हो, ऐं माण्हुनि जी सिक ऐं मुहबत रब कारण हूंदी हुई। उन करे ई हू ॿाहिरां बि सॾु कंदा हुआ ऐं अंदरां मुहबत मां जवाबु अची वेंदो हो। अॼोके दौर में उहो अमल त रड़ करे सॾिजे, यकीनन मायूब सम्झो, मायूब सम्झिबो, पर बहरहाल ठड़को त करे सघिजे थो। छा उन ठड़के में अंदरां उहा ई मुहबत मिले थी जेका अॼु खां 50 साल पहिरीं मिलंदी हुई। हीउ सभु पढ़ी अव्हां जे वजूद जो दर खड़कियो आहे। जे आवाज़ु ॿुधो अथव त इंसानियत खे जवाबु त ॾियो। हिन पेनागर खे जे ख़ैरु नथा ॾेई सघो त घटि में घटि माफ़ु कर जो जुमिलो त उचारियो। दर इलाही आहिनि, जे अव्हां वटि बंदि आहे त यकीनन किथे न किथे त खुलियल मिलंदो। जेको ॾींदो उनजो बि ख़ैरु, ऐं जेको नथो ॾिए उन जी बि बादशाही बरक़रार हुजे। सवालीअ जो छा आहे, हुनखे जवाबु मिले ऐं बसि। ऐं यकीनन पंहिंजे अंदर खे जवाबु ॾियणु त तव्हांखे ईंदो ई हूंदो। छपियल आचर 9 जनवरी 2005 ईस्वी।